जी दोस्तों हाणे असां जेके प्रॉब्लम्स करे रहिया आहियूं उहे आहिनि असांजा परसेंटेज ते। हाणे जेका 7 प्रॉब्लम्स ऑलरेडी मां तव्हांखे कराए चुको आहियां। उमेद आहे त उहे प्रॉब्लम्स तव्हांखे सम्झ में अची वेंदा। हाणे हे जेको असांजो 8 नंबर प्रॉब्लम आहे उहो बि असांजो परसेंटेज ते आहे। अचो ॾिसूं दोस्तों हे प्रॉब्लम छा थो चए। दोस्तों हाणे हे चए थो ऑन अ रेनी डे 600 स्टूडेंट्स आउट ऑफ 750 वर प्रेज़ेंट इन अ स्कूल, व्हाट परसेंटेज ऑफ स्टूडेंट वर एबसेंट। त दोस्तों हाणे टोटल जेको आहे असांजा स्टूडेंट आहिनि 750। हाणे 750 मां जेको आहे सो 600 स्टूडेंट जेको आहे असांजा प्रेज़ेंट हुया। त हाणे असांखे ॾिसणो आहे त जेके स्टूडेंट एबसेंट आहिनि उन जेका परसेंटेज केतिरी एबसेंट हुई। त दोस्तों अचो ॾिसूं। त दोस्तों हाणे टोटल जेको आहे सो स्टूडेंट आहिनि 750। ठीकु आहे। हाणे दोस्तों सभ खां पहिरियां असां इहो ॾिसंदासीं त 750 जेके शागिर्द आहिनि उन्हनि मां एबसेंट असांजा केतिरा आहिनि। त दोस्तों हाणे असांजा टोटल आहिनि 750। त हाणे 600 जेको आहे असां छा आहिनि प्रेज़ेंट आहिनि। त 600 जेके असांजा प्रेज़ेंट हूंदा त बाक़ी जेके हे जेके 150 आहिनि हे छा थींदा असांजा एबसेंट हूंदा। ठीकु आहे दोस्तों। त हाणे दोस्तों 700 जेको आहे 750 जेको आहे सो असांजा टोटल शागिर्द हुया। उन्हनि मां 600 जेको आहे असांजा छा हुया प्रेज़ेंट हुया। हे छा आहिनि असां 700 जेको आहे सो 50 छा आहिनि असांजा टोटल आहिनि। ठीकु आहे दोस्तों। हाणे हे जेके 600 आहिनि इहे छा आहिनि असांजा प्रेज़ेंट आहिनि। इहे छा आहिनि असांजा प्रेज़ेंट आहिनि। इहे आहिनि असांजा प्रेज़ेंट हुया हे टोटल। ठीकु आहे दोस्तों। ऐं टोटल हुया 750 उन मां 600 असांजा प्रेज़ेंट हुया। त एबसेंट घणा थिया असांजा दोस्तों 150 छा थिया असांजा एबसेंट थिया। हाणे हे जेके असांजा एबसेंट थिया आहिनि 150। हाणे इन्हनि जी जेका आहे असांखे परसेंटेज ॾियणी आहे कंहिं ते 750 ते। माना हे जेके असांजा 150 एबसेंट थिया आहिनि दोस्तों। हाणे इन्हनि जी जेका आहे सो 750 ते छा ॾियणी आहे असांखे परसेंटेज ॾियणी आहे। त हाणे दोस्तों परसेंटेज जो त फॉर्मूलो मां ऑलरेडी तव्हांखे ॾिसी चुको आहियां। त 150 डिवाइडेड बाय 750 इंट 100। ठीकु आहे दोस्तों। त हाणे दोस्तों हिकिड़ी ॿुड़ी जेका आहे सो हिन में ख़तमु थी वई। त हाणे जेकॾहिं असां हणूं जेको आहे सो पंजनि जो खोड़ो त 1 पंजा 5 ॿ विया हेॾे 5 पंजा 25। ठीकु आहे दोस्तों। 2 पंजा 10। त 1 पंजा 5 1 पंजा 5 हे ॿुड़ी साॻी त 10 इंट 2 आई दोस्तों। त जेका परसेंटेज असांजी थी उहा थी 20%। ठीकु आहे दोस्तों। त हाणे जेको आहे सो 20% जेको आहे सो शागिर्द असांजा एबसेंट हुया जॾहिं असांजो मींहुं वसियो हुयो। ठीकु आहे दोस्तों। हाणे जिथां बि तव्हांखे सम्झ में न अचे दोस्तों उहो स्टेप तव्हां पुछी सघो था।